मुंबई में ख़बर ॾींदा हलूं त बॉलीवुड जी सुपरस्टार अनुष्का शर्मा बि पाकिस्तानी ड्रामा जी सुपरस्टार्स जे मदान निकिती। जग मशहूर पाकिस्तानी ड्रामे खुदा और मोहब्बत ज़रिए केतिरनि ई मुल्कनि में शोहरत माणींदड़ पाकिस्तानी अदाकारा इकरा अज़ीज़ गुज़िरियल हफ़्ते बरतानवी कौंसल खाने कराची में मुनक़िद थियल फैशन शो में केट वॉक में शिरकत कई, जिते हिन ॼमू रंग जो ख़ूबसूरत लिबास पहिरियो। दिलचस्प ॻाल्हि इहा आहे त इन खां पोइ बॉलीवुड जी सुपरस्टार अनुष्का शर्मा बि साॻी रंग ऐं डिज़ाइन वारो लिबास पहिरियो, जंहिं ते मदान सोशल मीडिया ते हैरत जो इज़हार कयो। ॿिन्ही अदाकाराउनि जे हिक जहिड़े लिबास ते सोशल मीडिया ते दिलचस्प तबसरा ऐं चर्चा जारी आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।